अहम ख़बर मां ॾियूं त मुरीद शाख में भाण जो सरेआम ब्लैक ते विकिरो जारी आहे। आबादगारनि खे 2800 रुपयनि में भाण जी ॿोरी मिलण लॻी। भाण न मिलण सबबि फसल बि मुतासिर थियण लॻो आहे, जॾहिं त मुरीद शाख में डीलर भाण जी ॿोरी 2800 रुपयनि में विकिरो करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा आहिनि। आबादगारनि जो चवणु हो त कणक जे फसल खे वक़्त ते भाण न मिलण करे फसल सुकेड़े जो शिकार थी रहियो आहे। आबादगारनि जो वधीक चवणु हो त असां भाण लाइ सख्त परेशान आहियूं। अहम ख़बर ॾियूं पिया मुरीद शाख में भाण जो सरेआम ब्लैक ते विकिरो जारी आहे। आबादगारनि खे 2800 रुपयनि में भाण जी ॿोरी मिलण लॻी आहे, जॾहिं त भाण न मिलण सबबि फसल बि मुतासिर थियण लॻो आहे। मुरीद शाख में डीलर भाण जी ॿोरी 2800 रुपयनि में विकिरो करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा आहिनि। आबादगारनि जो चवणु हो त कणक जे फसल खे वक़्त ते भाण न मिलियो त फसल सोकण जो शिकार थी रहियो आहे। आबादगारनि जो वधीक चवणु हो त असां भाण लाइ सख्त परेशान आहियूं। चीनासीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया मुरीद शाख में भाण जो सरेआम ब्लैक ते विकिरो जारी आहे। आबादगारनि खे 2800 रुपयनि में भाण जी ॿोरी मिलण लॻी आहे, जॾहिं त भाण न मिलण सबबि फसल बि मुतासिर थियण लॻो आहे। मुरीद शाख में डीलर भाण जी ॿोरी 2800 रुपयनि में विकिरो करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा आहिनि। आबादगारनि जो चवणु हो त कणक जे फसल खे वक़्त ते भाण न मिलण करे फसल सोकण जो शिकार थी रहियो आहे। आबादगारनि जो वधीक चवणु हो त असां भाण लाइ सख्त परेशान आहियूं। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया मुरीद शाख में भाण जो सरेआम ब्लैक ते विकिरो जारी आहे। आबादगारनि खे 2800 रुपयनि में भाण जी ॿोरी मिलण लॻी आहे, जॾहिं त भाण न मिलण सबबि फसल बि मुतासिर थियण लॻो आहे। मुरीद शाख में डीलर भाण जी ॿोरी 2800 रुपयनि में विकिरो करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा आहिनि। आबादगारनि जो चवणु हो त कणक जे फसल खे वक़्त ते भाण न मिलण करे फसल सोकण जो शिकार थी रहियो आहे, जॾहिं त आबादगारनि जो वधीक चवणु हो त असां भाण लाइ सख्त परेशान आहियूं।